बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम खूबसूरत कौल नफ़रत अञा ताईं दुनिया में हज़ारे मसला पैदा कया आहिनि पर कॾहिं को मसलो ख़त्म न करे सघी आहे। इन्हनि लफ़्ज़नि सां असांजी महफ़िल आहे हीअ अमन जी ऐं दुनिया में सभ खां वॾो अमन क़ाइमु करण वारो असांजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जंहिं दुनिया खे इहो पैगाम हजतुल विदा ते ॾींदे त आऊं अॼु पंहिंजे पेरनि जे हेठां अञा ऊच नीच जे तस्वरनि खे इंसानियत जे अंदरि फ़र्क़नि खे मिटाए छॾियां थो। सभु आदम जी औलाद आहिनि, आदम मिटीअ मां ठहियो आहे, कंहिं अछे खे कारे ते कंहिं अरब खे अजम ते का बि हैसियत ऐं फ़ोक़ियत न आहे। इहो ई ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जे पैगाम जो निचोड़ आहे त उन आका जे शान में बलफ़्ज़ पंहिंजे ई फर्ज़ंद अब्बास शेख खे चवंदुसि, छो त उहा महफ़िल अधूरी ऐं अणपूरी ऐं निभागी सम्झी वञे थी जंहिंमें उन महबूब जो शान न हुजे। त आउं चवंदुसि हाफ़िज़ अब्बास शेख खे त ॿ लफ़्ज़ उन महबूब जे शान में कान मौलाया सल्ली व सल्लिम